अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आलिया सन अब्बासी आं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मोहबतुनि जो शहर ॿुड़ी मेल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे 1 कलाक 22 मिंट। पुॼाणी। हयाती ख़र्च करण खां पोइ अव्हां जी मुठ में छा थो बचे? हथ रेखाऊं जेके ज्योतिषीअ ॿुधायूं हिकिड़ियूं ऐं उन्हनि जो हड़ हासिल कुझु ॿियो निकितो। हथ जे पुठ ते कंहिंजे रखियल चपनि जो डंग जेको कॾहिं न निकितो, जंहिंजो ज़हर अंदरि ओतिजी वियो ऐं वक़्त जे सुईअ सां खोटरे खोटरे अव्हां उते ठीक ठाक ज़ख़्म करे छॾियो ऐं तंहिं डंग खे अञा वधीक गहरो करे वियो। कुझु आॾा उबता महटा जेके अव्हां उन महिल बि ॾिना पिए जंहिं महिल हुन अव्हां खे यादि जे स्टेशन ते लाहे पंहिंजे वजूद जी रेल खे सीटी हणाई हुई, या तव्हां उन महिल बि ॾियो पिया जॾहिं वरियनि पुॼाणा हाणे 4 ॿारनि जी माउ पंहिंजे पाण खे संभालींदे अव्हां आॾो निगाहुनि जा दरवाज़ा खोलियो बीठी आहे। कुझु नथो बचे यार, कुझु बि नथो बचे, कुझु बि त नथो बचे। संदसि निगाह जी तेज़ी झीणी थियणी न आहे। संदसि वार कुल्हनि ते हुजनि या रबड़ बैंड में अछा हुजनि या कारा, अव्हां खे पाण में जकण जी सलाहियत नथा विञाइनि। ऐं संदसि हथ ॾिसी तव्हां पहिरें पल ई उहो सोचियो था त काश उहे सदाईं मुंहिंजनि हथनि में हुजनि हा। संदसि हथ झलणु चाहियुमि, न ॾिनई। बसि ठीकु आहे, कंधु झुकियल हुअसि। उहो ई अज़ाबु आहे। जेके कंधु झुकाए ॼाणनि तंहिंजे कंध जो झुकियल हुजणु हिकु ताज़ीनो लॻंदो आहे। ईअं महसूसु थींदो आहे त उन्हनि कुल्हनि तां मुंहुं ग़ाइबु थी वियो आहे। मां खिखो विखो थी वियो हुउसि। सवालु तरार हूंदो आहे त जवाबु खंजर खां घटि नाहे हूंदो। सवालु कंदड़ जे लॼी थी वञनि त पक ॼाणिजे त खंजर जी धार नई निकोर आहे। हिन वारे मुंहिंजो कंधु झुकियो हो। कीअं आहीं तूं? हल्की खंघ सां निड़ी साफ़ु कयाई। खंघण सां हुन पंहिंजी आदत मुताबिक़ कंध खे झटको ॾिनो ऐं संदसि वारनि ख़ूबसूरत लोॾो खाधो। मूं कुझु चवणु चाहियो पर वात बंदि करे वरितुमि। हिन ॾिसी वरितो, मुर्की चयाईं, मां अञा ताईं अहिड़ी आहियां। दिलि चयमि चवांसि, मुंहिंजे वजूद जो पथराइणु तोखे नज़र नथो अचे? जंहिं स्टेशन ते बीहारे वई हुईं उते वरी का बि ट्रेन न बीठी, बल्कि उहो स्टॉप ई कैंसिल थी वियो हो। मुंहिंजी निगाह जे ख़ाली हुजण जो छा खेसि को अहसासु न हो। तव्हांजा ॿार छा पिया कनि? वॾो नौकरीअ खे लॻो आहे, नंढो आख़िरी सेमेस्टर ॾिए पियो, सिविल इंजीनियरिंग जो। वरी छा कयो? MBA आहे। मुंहिंजी दिलि चयो त चवांसि, उहो बि त पुछ त मूं छा कयो, कहिड़ी धूड़ पाती अथमि। कंहिं कंहिंजो सितम दिलि जे पार थियो, पर माठि रहियुसि। कॾहिं कॾहिं उहा माठि भिन न वणंदी आहे। मुंहिंजे ॿारनि जो न पुछंदव? हिन निगाह झुकाई ऐं जुमिलो पूरो करे वरी निहारियईं। उन्हनि सभिनी जी मूंखे ख़बर आहे। मूं कॾहिं बि पाण खे अव्हां खां गाफ़िल नाहे रखियो। निगाहूं मिलियूं त हियांव में धकु लॻी वियो। वरी अॻु काटियल लॻड़ जो मुंझल मांझो अञा ताईं मुहबत जे थंभे में लॻल आहे। तेज़ हवा लॻे थी त तार ते तेज़ीअ सां विचिड़े थो। सड़ाटनि मां लॻे थो त कुझु हिसो लॻड़ जो बि रहिजी वियो आहे। मां काल्ह हिते आई हुयसि। ख़बर पई त तव्हां बि आयल आहियो। चङो थियो जो मिलण जो मौक़ो त मिलियो। संदसि जुमिलनि ते ॼण वैनिशिंग क्रीम लॻल हुई। लफ़्ज़ हवाउनि में गुम थींदा रहिया। समावतुनि में ॼण कंहिं शीहो भरे छॾियो हो। कंहिं किथे ॼण चयो हुजे त इहो त पुछींसि, इन मौक़े मिलण लाइ छा तो वटि को बि दरवाज़ो कोन खड़कियो हो, या तो वटि सभु दर ऑटो लॉक्ड आहिनि? सुठो थियो, चयुमि, बल्कि चई ॾिनुमि। कॾहिं कॾहिं अलाए केतिरनि ख़राबु शयुनि खे सुठो चवणो पवंदो आहे। अॼु वरी थोरो वक़्तु मिलियो आहे। संदसि मुख ते नासी मुर्क तरी आई। संदसि चपनि ते नासी लिपस्टिक जो लॻल आहे। हीअ त महिरबानी आहे अव्हां जी, न त तव्हां पारां मिलियल वक़्तु त मां खपाए चुको आहियां। तव्हांखे यादि आहे न दोसी, उन 1 कलाक ऐं 22 मिंटनि में मूं पंहिंजी रहंदी ॼमार लाइ फ्यूल हथु करे वरितो हो। मूंखे यादि आहे। हिन वरी निहारियो। निगाहूं हिकदमि 18 साल पुराणियूं थी वियूं, बिल्कुलु अहिड़ियूं जहिड़ियूं उहो जुमिलो पहिरियों भेरो ॿुधी थियूं हुयूं।
मुंहिंजे हयातीअ में हिकु शर्ट जूं मथे थियल ॿाहूं आहिनि, हिकु वाच जो भॻल बेल्ट आहे, हिकु बाल पेन आहे, 5 वार आहिनि ऐं हिकु भाकुर आहे। जॾहिं उन्हनि ते हीअ हयाती एॾी सुखी गुज़री आहे त पोइ जेको वक़्तु हाणे मिले थो त उहो त कंहिं अहसान खां घटि न आहे। शुरूआति। मुंहिंजे ॿाहुनि में हुन जे वारनि जा छुॻा विखिरियल हुआ, ईअं ई जीअं कंहिं भित ते का गुल विखेरींदी आहे। चइनी पासनि ते ख़ामोशी हुई। संदसि नाज़ुक वजूद मुंहिंजे भाकुर में जकड़ियल हो। हिन पंहिंजो पाण खे ढरो छॾे ॾिनो हो ऐं मां त हूअं बि कशकोल खयों बीठो हुउसि। फ़क़ीर सिर्फ़ु उहे त न हूंदा आहिनि जेके रस्ते ते बीठल हुजनि या रुॻो दर खड़काइनि, जेको निगाह जो सवाल कनि, जिन लाइ अव्हां जा पेर अज़ल खां अबद ताईं आरामगाह जो दर्जो रखंदा हुजनि, जिन लाइ अव्हां जी मुल्क हिकु मोहर हुजे ऐं जंहिंजी कुल काइनात उन हिकु शख़्स ते अची बीही रहे, तन खे अव्हां कहिड़े खाने में फिट कंदा? अञा हाणे मूं खेसि चुमियो हो, जीअं कंहिं पाक हस्तीअ जे चाउठ ते पंहिंजा चप रखिबा आहिनि। उन्हनि में को बि सेक्स न हूंदो आहे, बसि इबादत जो हिकु इज़हार, अक़ीदत जी हिकु सिफ़त लिकल हूंदी आहे। नेण, वार, ॻल ऐं आख़िर में चप। ऐं उन खां पोइ हिन सिर्फ़ु एतिरो चयो हो, अव्हां नेठि बेईमानी करे ई छॾी न? ख़बर न आहे त गले ते तरार कीअं फिरंदी आहे, बारस जो गड़ो केॾी तेज़ीअ सां शीशा भञंदो आहे ऐं आसमान मां तेज़ीअ सां किरंदड़ पखीअ खे पहिरीं गोली मारींदी आहे या खेसि ज़मीन मां लॻंदड़ धकु जोरींदो आहे। पर उन्हनि साहित्यनि में उहा ख़बर हुई त संदसि उहो जुमिलो उन्हनि मिलणी कमनि खां मथां हो। हिननि साहित्यनि खां पोइ मां अव्हां सां सॼी हयाती मिली न सघंदुमि। तव्हां पाण मूंखे इजाज़त ॾिनी हुई, पर मूं उन मां को बि फ़ाइदो न आहे वरितो। सॼी हयातीअ जे विछोड़े खां अॻु मां हिकिड़ो भेरो उहे चप त चुमे सघां थो। हिन सुॾिकी ॾिनो। ॿाहिरि चौकीदार शायदि रिक्शा आंदी हुई। बंगले जो गेट जेतोणीकि परे हो, पर हिननि साहित्यनि में हर खड़को चिटो हो। हुन पंहिंजी पर्स खईं, ओचितो डोड़ंदी मूं ॾे आई ऐं मुंहिंजे निड़ ते चप रखी कुझु पल सांत में गुज़ारे डोड़ंदी ॿाहिरि निकिरी वई। कहाणी। ॻाल्हि किथां खां किथे शुरू थींदी आहे, उन जो को अंदाज़ो हुजे थो? न को बि त अंदाज़ो नथो हुजे। जेको छातिरो अव्हां जे भरिसां लंघी वियो हुजे, उन ते अव्हां जो कहिड़ो ध्यानु वञी सघे थो? ईअं त हयातीअ में हज़ारे माण्हू अव्हां जे साॼे खाॿे अॻियां पोयां फिरंदा रहंदा आहिनि। उहा ख़बर किथे हूंदी आहे त उन्हनि मां ई को साह जे रग ते आङुर रखण जो हुनर ॼाणे थो। वरी अॻे कंहिं कुंड में बीठो हुउसि, हथनि में गिलास हो ऐं गिलास में पाणी। अछे गिलास में शफ़ाफ़ पाणी खीर लॻी रहियो हो ऐं ईअं ई केरु भरिसां लंघियो हो, जेको बि ॼणो गिलास में पाणीअ जियां हो। निगाह रुख ते न पई हुई, उन करे अंदाज़ो न थी सघियो त केरु थी सघे थो। कीअं थी सघे थो? उन्हनि कटारनि जड़नि वारनि जे अॻियां चहिरो सुंभल जो हूंदो या नसरीन जो, का फरज़ाना लिकल हूंदी या का शाइस्ता। नाला त नाला हूंदा आहिनि न? नाला ई त सभु कुझु हूंदा आहिनि। मुंहिंजे छिरक कढण लाइ नसीम वरी अची वई हुई। अज़ीज़ जान दोस्त नूर हसन जी धीअ खे मूंखे दादो चवणु सुठो लॻंदो आहे। हिन जहान में मोटियुसि त निगाह वरी गिलास ते अटकी पई। हिन भेरे पाणी साफ़ पिए खयूं। आनी, ही दादो आहिनि, अहमद हसन ख़ान। इहे कंहिं लहर कर खयो ऐं नसीम जे जुमिले खे हिकु ख़ूबसूरत आवाज़ मुकमिल कयो। जेके अव्हां जे पापा जा क्लोज़ फ्रेंड आहिनि ऐं जंहिं सां रोज़ु राति जो फ़ोन ते ॻाल्हाइण खां सवाइ अव्हां खे आराम नाहे ईंदो, ऐं जेके 35 सालनि जी उमिरि में मुकमिल पोड़ा थी चुका आहिनि। ऐं मूं हथु मथे खयो ऐं हुन जुमिलो अध में छॾे ॾिनो। अलाए छो मूंखे लॻो त उन खां अॻु कंहिं बि मूं बाबति एॾो ख़ूबसूरत नाहे ॻाल्हायो। आई बिलीव दिस इज़ इनफ फॉर मी। हिन पहिरियों भेरो मूंसां निगाह मिलाई ऐं संदसि अखियुनि उथंदे ई सवाल कयो त मुंहिंजो एतिरो ॼाणणु सुठो न लॻो छा? ऐं मुंहिंजनि कननि ॻाढ़ सुरो थींदे हा कई त बेहदि सुठो लॻो। ओके, तव्हां त ॼाणो था। हाणे दादो खे थी ॿुधायां। नसीम जो सॼो ज़ोर मूं ते अची वियो। दादो, ही आनी आहे, फिरदोस आनी, कंप्यूटर साइंस में पढ़ाईंदी आहे।
मुंहिंजे दिलि चयो त चवांसि हीअ पढ़ाईंदी आहे, हिन खे त पाण अञा 2 चोटियूं छिके सॻियूं ॿधी थेलो खणी रवानो थियणु घुरिजे। अस्सलाम वालेकुम। मूं मुरकणु न घुरियो, चपनि ॻाल्हि न मञी। हिन मोट में कंधु लोॾियो, वालेकुम अस्सलाम। बदकिस्मतीअ सां मां अव्हांजे बारे में कुझु नथो ॼाणा। छो? तव्हां सां नसीम जूं ॻाल्हियूं न आहिनि कयूं? तोबा, दादो सां ॻाल्हि कयां? अलमान, दादो सां त मां रुॻो हितां हुतां जूं ॻाल्हियूं कंदी आहियां। कंहिं बाबति कुझु चवणु खेसि पसंदि ई न आहे। उन महिल ई कंहिं नसीम खे सॼो ऐं हू बिना एक्सक्यूज़ कए रवानी थी वई। ईअं लॻो हिन हेॾी सारे हाल में, बल्कि मुकमिल काइनात में असां रुॻो 2 ॼणा अकेला बीठा आहियूं। मूं हुन जे शहर मां पाण खे छॾाइण पे घुरियो, निड़ी साफ़ु कयमि, पाणीअ जा 2 ढुक भरियमि ऐं न चाहींदे बि कंधु झुकाए छॾियुमि। मां अव्हांजी फ़ैन आहियां, छिती फ़ैन। तव्हांजो अंदाज़, तव्हांजो आवाज़ु ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। मूं मुरकी ॾिनो। आवाज़ मुसलसल अची रहिया हुआ। कंहिं चयो पिए त हिन खे थैंक्स न कजांइ, उहा अहसान मंदीअ जी बेइज़ती हूंदी। मां बसि अहिड़ो ई आहियां, जेकी दिलि में ईंदो आहे उन जो बरमला इज़हार कंदो आहियां। तव्हांजा मौज़ू सुठा हूंदा आहिनि, ॻाल्हि करण जो हुनरु ॼाणूं था। बसि लफ़्ज़नि जी महिरबानी आहे, अदा थी वेंदा आहिनि। वाह! हुन मुरकियो। संदसि मुर्क बेहद आसूदी ऐं ख़ुशगवार हुई। निगाह बीठी त ॾाढी मुश्किल सां हटायमि। मां हिते न हुअमि। कुझु अरसो ॿाहिरि वेई हुअसि। मोटियमि तव्हांजा प्रोग्राम्स मूं ख़ासि रिकॉर्ड कराए रखिया हुआ। सभु ॾिठमि, वराए ॾिठमि। मूंखे मुंझ थियणु लॻी। एॾी इज़त किथे रास अचे थी? हिन दुनिया में रहंदे अहिड़ा हज़ारे फैन्स मिलनि था। अलाए उन्हनि जे पारां उहो सभु रस्मी हूंदो आहे, अलाए हक़ीक़ी। यूनिवर्सिटीअ में मूंखे घरु मिलियलु आहे। तव्हां कॾहिं अचो न मूं वटि, सभु तव्हां सां मिली ॾाढा ख़ुशि थींदा। जी ज़रूरु ईंदुसि मां। संदसि मुर्क हुई को ड्रिल जो भरमू हो। मुंहिंजे हियांव में ठहंदड़ सुराख़ ऊन्हूं ऐं वेकिरो थी रहियो हो। मूं पाण संभाले वॾो साहु खयों। एक्सक्यूज़ मी, आङुर सां इशारो कंदे मूंखां जाइ घुरी ऐं हाल मां ॿाहिरि निकिरी आयुसि। अङण में रखियल गुलनि जी ख़ुशबू हुन जे वजूद जी सुगंध साम्हूं गोॾा टेकिया हुआ। ॿाहिरि निकिरण महिल अणसूं माहौल हो। लॻो ई न पिए त को मां हितां लंघे अंदरि वियो हुउसि ऐं अमन जे घर जो ई उहो अङणु आहे जिते मूंखे हमेशह फ़रहत मिलंदी आहे। फ़रहत त अंदरि रहिजी वई हुई, जेका खांसि अलॻि किथां पियो थी सघे। उतां ॿाहिरि निकितो हुउसि त मुंहिंजी चुप मूंसां सदाईं जियां मश्किरी करे रही हुई। कननि में आवाज़ ईंदा रहिया ऐं चपनि जो आवाज़ु गुम थी चुको हो। निगाह उन्हनि मंज़रनि में झटियो पिए जॾहिं हूअ कंहिं ॻाल्हि ते खिली रही हुई। ब्रॉडकास्टिंग जे दुनिया सां तालुक़ु रखण जे करे अनीक ख़ूबसूरत आवाज़ कननि में ॿुरंदा रहनि था, पर उहा पक हुई त को बि आवाज़ु हुन जे आवाज़ जहिड़ो ख़ूबसूरत न हो। हिननि माण्हुनि जे रश में साह खे तकलीफ़ थियणु लॻी हुई। माण्हू माण्हूअ सां छो मिलंदो आहे? मिलण खां सवाइ रही नथो सघे छा? माण्हूअ जो सीनो पंहिंजे अंदरि ॿिए जे दिलि खे धड़कणु छो थो ॾिए? पंहिंजी दिलि ॿिए खे ॾियण सां पाण उहो अज़ाब कीअं थो खड़ो करे? घरु नंढो न हो, नज़र नंढड़ी थी वई हुई। भला जे घर में का दावत हूंदी त माण्हू त गॾु थींदा न, पोइ उहा शिकायत छाजी? का बि कुंड ख़ाली न हुई त ईअं थियणो हो। मूं जहिड़नि खे जे हिते अची ख़ाली कुंडनि जी ॻोल्हा करणी हुई त उहा त सोच ई अजाई हुई। अंदरि मानी शुरू थी हुई। मुंहिंजी ख़ाली प्लेट अंदरि मानी शुरू थी हुई। मुंहिंजे ख़ाली हथनि में का बि प्लेट न हुई ऐं शायदि उन जो खेसि अहसासु हो। उहो तेज़ीअ सां ॿाहिरि आई हुई ऐं ॿिन्ही हथनि में हिकु हिकु भरियल प्लेट साण हुअसि। जंहिं तेज़ीअ सां हुन विखूं खयूं पए, उन खां त ज़मीन जे उन टुकड़े खे बि शिकायत थी पए जितां संदसि पेर हटिया पिए। मुंहिंजी निगाह में जेकी कुझु हो सो मूं ज़ाहिर न पिए करणु चाहियो। खेसि ईंदो ॾिसी मूं रुख मोड़े वरितो हो। मां लाइ मानी खणी आई आहियां। प्लेट वरितमि त वातां पाण ई निकिरी वियो, महिरबानी। संदसि मुख ते मुर्क जो दाइरो वेकिरो थी वियो हो। अलाए छो उहो ख़्यालु हर अची रहियो हो त के चहिरा मुर्कण खे सूंहं बख़्शींदा आहिनि। उहो मूंसां गॾु उते ई वेही रही हुई। संदसि आङुरियुनि में जकड़ियल चमिचो बि ॼणु महकी उथियो हो। ईअं पिए लॻो
ॼण चमचे में, प्लेट में, मानीअ में, हर शइ में अखियूं ई रखियल हुयूं। तव्हां घणा रीटेक्स कोन ॾींदा आहियो, हा न? हिन निगाह खईं जेका सभिनी तीरनि सां लेस थियल हुई। कोशिशि कंदो आहियां, धणी महिरबानी कंदो आहे। जुमिला वात मां निकिता पिए पर हिननि का बि मोकल न पे वरिती। मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड अव्हांजी रिकॉर्डिंग में आई हुई। तव्हांजी ॾाढी तारीफ़ पे कयाई। अच्छा, तव्हां त तारीफ़ुनि जा आदी हूंदा, हा न? जी न, ईअं बि न आहे। मां ॼणु गड़बड़ाइजी वियो हुउसि। ख़बर न पई पए त संदसि लहजो ज़ोरावर हो या संदसि नेण। बहरहाल धार महसूसु थींदड़ हुई। अव्हांखे शोहरत कीअं लॻंदी आहे? हिन निगाह झुकाई न पए। मूंखे संदसि नज़र जे गर्मीअ पघिरायो पए। मुनासिबु, सुठी। तव्हां एतिरो घणो नथा ॻाल्हायो जेतिरो शोभित वारा ॻाल्हाईंदा आहिनि। मूं वटि को बि जवाबु न हो। छा चई सघियुसि पिए त कनि माण्हुनि जा चप सिबियल हूंदा आहिनि। खेनि अणॾिठल टाका लॻल हूंदा आहिनि। जेका हली वेंदी आहे उहा पाण साण कैंचियूं ऐं रील खणी वेंदी आहे ऐं खांसि मोटणु विसरी वेंदो आहे। मानीअ में ॾाढा मिर्च आहिनि, हा न? अव्हां पघिरजी विया आहियो। मां उहा लाइ पाणी थी खणी अचां। उहो तकिड़ो उथी हुई। मां रुमाल कढण लाइ खीसे में हथु विधो हो ऐं अलाए कीअं प्लेट तिरकंदे हेठि किरी भोर थी वई हुई। प्लेट में बचियल मानी ज़मीन ते विखरी त बूट मथां बि किरी पई। कंहिं कन में चयो, अहमद, हीउ नओं तालुक बि ईअं ई भोर थी सघे थो ऐं गॾु हलियल लम्हनि जे हेठि किरण सां तुंहिंजो वजूद बि हिननि बूटनि जा चमक विञाए सघे थो। उहो चङो न थींदो त तव्हां उहा प्लेट वरी झेलियो ई न। मूंखे उहो जुमिलो बहितरु लॻो। मां तेज़ीअ सां उतां निकिरी आयो हुउसि। वक़्त खे छा आहे? उहो अव्हां सां तालुक में हूंदे बि लातालुक हूंदो आहे। अव्हां जे घड़ीअ जी ख़बर रखंदे बि अव्हां खां गाफ़िल हूंदो आहे। बसि तेज़ीअ सां गुज़रण सां ई संदसि अकेलो तालुक आहे जेको अव्हां सां क़ाइमु रहे थो। अलाए केतिरा ॾींहं हिन खां सवाइ गुज़री विया हुआ। हिकु ॾींहुं किताबनि जे हिकु दुकान में मेले में लॻियल किताबनि जी चूंड कंदे मूं संदसि आवाज़ जी ख़ुशबू महसूसु कई हुई। अस्सलाम वालेकुम। कनि चहिरनि खे गुलाब चवणु वधीक मुनासिबु हूंदो आहे। अखियुनि में मौजूदु कजल जी धार जीअं अव्हां जो हीअं फारूं करे सघे थी त इहो कमु त संदसि भिरूं बि ओॾी सफ़ाईअ सां करे सघनि था। संदसि मुख ते अखियुनि जो जादू कमाल जो हो। वालेकुम अस्सलाम। मूंखे लॻो हो त किताबनि खे मज़बूतीअ सां झलणु घुरिजे मतां उहे किरी न पवनि। पंहिंजी मुलाक़ात ईअं रस्ते वेंदे ई छो थी थिए अहमद साहब? पाण किथे वेही नथा मिली सघूं? चवण लाइ जुमिलो चई वई हुईं पर हिकदमि पंहिंजे ॻाल्हि ते तुंहिंजा ॻल ॻाढ़ा बि थी विया हुआ। मां कुझु पुछां त छोकिरियुनि जे हिकु अंबोह मूंखे वराए विधो। ऑटोग्राफ बुक्स जे रश में बहरहाल मुंहिंजे निगाहुनि वरी बि हथ ते ई हुई। जन हिकु निकोर डायरीअ खे जकड़े रखियो। हीअ सभु मुंहिंजूं स्टूडेंट्स अथव। ॾिसो कीअं न अव्हां खे घेरियो बीठियूं आहिनि। दिलि चयो त चवांसि, तो नाहे घेरियो। हिननि जी नज़र ईंदड़ घेरे खां तुंहिंजो अणॾिठल दाइरो वधीक तंग कंदड़ आहे। पर इहो सभु चवणु किथे मुमकिन हो? मूंखे ख़बर कान हुई त मूं ऑटोग्राफ बुक्स ते छा पिए लिखियो। को नालो हो, का मुर्क हुई, कुझु हो जेको मौजूदु हो ऐं जंहिंजो वर्जा बार कागज़नि ते थी रहियो हो। हिननि सभिनी मां मुंहिंजी जिंदु तोई छॾाई हुई ऐं पोइ ॿाहिरि हिकिड़े कूल कार्नर ते ड्रिंक मां ढुक भरींदे तो ॿारनि वांगुरु मथो लोॾियो हो। जिंदु छॾायमि न अव्हां जी, अवाम में फासी पिया हो। इहा जिंदु फासायो बि अव्हां था ऐं छॾाइण जो बंदोबस्तु बि पाण था कयो। चवण लाइ चई त वियोसि पर लफ़्ज़नि जे घाव जी ख़बर न हुई। लफ़्ज़ जेके अव्हां जी ॻाल्हि करे बि सघनि था ऐं अव्हां खां अव्हां जी ॻाल्हि लिकाए बि त सघनि था। तूं अलाए केतिरी देरि ताईं ॻाल्हाईंदी रही हुईं। कनि आवाज़नि में जुमिलनि जी ख़बर नाहे पवंदी। बसि उहो आवाज़ु वणंदो आहे। कननि खे का बि तलब नाहे हूंदी। ज़हन खे सम्झण जी ज़रूरत जो ख़्यालु विसरी वेंदो आहे। बसि उहो आवाज़ु हूंदो आहे जेको अव्हां जी हदबंदी कंदो आहे। अव्हां जे चौधारी
गोल कढी वठंदो आहे ऐं तव्हां हिकु महफ़ूज़ दाइरे में अची वेंदा आहियो। मुहबत में घणा माण्हू इन्वॉल्व थींदा आहिनि? 2 वधि में वधि 3 जेकी कंहिं बि धुर सां सचो हूंदो आहे। उन जे ट्राकड़ीअ मां साम्हूं वारे जे अंदर जी खिड़कीअ ते नज़र पवंदी आहे। पर पाण गॾु हुआसीं त का बि दरी कंहिं हथ जी मुंतज़िर न हुई। संदसि कुंडी शायदि कची हुई, गिरियल ॻरियल हुई। नरम निगाह जे थोरी हवाई ताक खोले पिए छॾिया। तो कुझु अरसो रखी मूंसां ऑफिस में मिलणु शुरू कयो। ख़ुशबू कॉरिडोर में हुजे त पुछण वारा त पुछंदा न त केरु लंघी वियो आहे। ईअं ई तुंहिंजे अचण ते चौॿोल शुरू थींदा हुआ। पर तोखे कहिड़ी परवाह हुई? तो त मूंसां पंहिंजे अंदर जूं ॻाल्हियूं पिए कयूं न। हू पंहिंजे ज़ात में कमाल आहे अहमद, पर निगाह खणी ॾिसण जो क़ाइल न आहे। हाणे ईअं थी वियो हो जो तूं मूंखे अहमद सॾे वठंदी हुईं। वक़्तु बि अजीब हूंदो आहे। माण्हू खे माण्हूअ जे केॾो न वेझो ऐं केॾो न परे वठी वेंदो आहे। मां हुन सां ॻाल्हाईंदी आहियां, गुफ़्तगूअ में अलाए केतिरा मौज़ू ज़ेरे बहस ईंदा आहिनि, पर कॾहिं बि मां हुन सां अंदर जी ॻाल्हि ओरे नथी सघां। उहो सभु ईअं ई हो जीअं बुलडोज़र इमारतूं पट कंदो आहे, जीअं साए गाह खे सुंभ लताड़ींदा आहिनि ऐं जीअं जिस्म मां साह भड़को करे ॿाहिरि निकिरंदो आहे। जंहिंसां मुहबत थी वई हुजे ऐं उहो कंहिं ॿिए जो हुजे, उहा हिन दुनिया जे वॾियुनि तलख़ियुनि मां हिकु तलख़ी आहे। मां हुन सां ॻाल्हायां? न, अजीब माण्हू आहे, बिगड़जी वेंदो। तंहिं करे हथु ई न लाहियोसि त चङो। तुंहिंजे मुख ते ख़दशा आया हुआ, शायदि तो अञा हुनखे विञाइण लाइ हिमत न ॿधी हुई, पर असल में त अञा तूं हुनखे हथु ई किथे कयो हो। हथु करण खां पोइ ई त विञाइबो आहे, पर न, कॾहिं कॾहिं त केतिरियूं ई शयूं बिना हथु करण जे बि विञाइजी वेंदियूं आहिनि। तव्हांखे पसंदि कीअं अची वियो? कीअं ईंदो आहे? तो हेठियों चप दॿाए मुरकियो हो ऐं कननि में कंहिं ॻाल्हायो, जीअं तूं अची वई आहीं, पर ज़ुबान उकिलियो, मूंखे कहिड़ी ख़बर आहे? छो? अव्हांखे कॾहिं बि को बि पसंदि नाहे आयो? निगाह तरार हुई, तीर हुई, खंजर हुई ऐं संदसि मुख उन्हनि लाइ दस्ते जो कमु ॾेई रहियो हो। मूं पाण खे उन जे दाइरे मां कढी छॾियो आहे। पथर जा थी विया आहियो छा अहमद? न, पथराइजी वियो आहियां। निगाह में नूर नाहे, ज़ुबान में चाशा नाहे दोसी, ऐं शायदि कननि खे हाणे कंहिं लफ़्ज़ ॿुधण जी तमन्ना बि नाहे। हिन मूं ॾांहुं निहारियो हो त अखि न कढी सघियो हुउसि। कॾहिं कॾहिं कनि मंज़रनि में माण्हू जकिड़िजी वेंदो आहे। हुनजी निगाह भाकुर में भरे छॾियो ऐं संदसि अखियुनि ॼणु पुठीअ ते हथ फेरणु शुरू कया हुआ। ईअं छो थी वेंदो आहे अहमद? अलाए, पर उहो सभु चङो नाहे थींदो। जीअं दवाउनि जा साइड इफेक्ट्स ख़राबु हूंदा आहिनि न, ईअं ई इहो सभु बि ॾाढो ख़राबु असरु छॾे थो। अलाए केरु अची वियो हो, जेको आयो हो सो यादि न आहे। बसि एतिरो यादि आहे त ॻाल्हि ओचितो ख़तमु थी वई हुई। तूं ऐं मां नेठि उन जे वण हेठां अची बीठा हुआसीं जंहिंखे मुहबत सॾिबो आहे। अलाए केतिरो अरसो तरसी तूं आई हुईं। वियल वरियनि महीननि ऐं लम्हनि जो को बि हिसाबु न हो। तुंहिंजे अचण खां पोइ अहसासु थियो हो त मां त कॾो को उन वण हेठां बीठल हुउसि। हू त मुंहिंजो हो ई कोन अहमद, मुंहिंजो थी न पिए सघियो। साम्हूं आई हुईं त सुॾकी पई हुईं। ॻरनि ते ॻोढ़नि जी बूंदुनि जी लालाण वधाए छॾी हुई। माण्हूअ जे धिकारजण खां पोइ वटसि छा थो बचे? हथ केॾां न ख़ाली थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त करायुनि में हथ महसूस ई कोन थींदा आहिनि। तव्हां हुन सां ॻाल्हायो हो छा? न, सुॾका वधी विया हुई। चङो थियो जो न ॻाल्हायमि। परियां ई ख़बर पइजी वई त हू त नजमा सां शादी करणु थो घुरे। ईअं अलाए छो थींदो आहे। जेको दिलि में घरु ठाहींदो आहे उन खे उते रहणु छो न पसंदि ईंदो आहे? छा इमारतुनि खे ख़ाली रखण लाइ जोड़ियो आहे ऐं छा उते आसीस जी खोट हूंदी आहे? दिलि चयमि त पुछांसि, एॾो तवील अरसो तोखे रुॻो उन हिकु नुक़्ते खे ॼाण में लॻी वियो, पर अहिड़नि सवालनि जो इहो मौक़ो ई किथे हो? हाणे
मुंहिंजे सवाल जे मोट में तो टिशूअ सां ॻलनि खे साफ़ु कयो हो। चप भिकूड़े निहारियो हुई, हाणे कुझु बि न। ऐं अलाए कीअं मुंहिंजे वाता निकिरी वियो हो। मां न आहियां छा? जेको थियणो हो थी वियो। तुंहिंजे अखियुनि में अणलखी हैरानी उभरी ऐं गुम थी वई हुई। छोकिरियूं केॾियूं न तेज़ हूंदियूं आहिनि, खेनि न उचारियल इक़रार बि ॿुधण में ईंदा आहिनि। माठ असांखे वकोड़े वई हुई। मूं कुलनि तां हिकु वॾो बार किरंदे महसूसु कयो हो, पर उहो इत्मीनान न पियो थियो त अलाए बार लथो आहे या अलाए उन में इज़ाफ़ो थी वियो आहे। परियां किथां तुंहिंजो आवाज़ु आयो हो। मूं उन बाबति कॾहिं सोचियो न आहे। तोखे कूड़ ॻाल्हाइणु अची वियो आहे दोषी? छा मतिलबु? मतिलबु उहो त छा तोखे उन्हनि फीलिंग्स जी ख़बर न हुई? वरी माठ थी वई हुई ऐं नेठि तो कंधु झुकाईंदे चयो हो, मूंखे अंदाज़ो त हो। माने इहे अंदाज़े खे यकीन में तब्दील करणु थो घुरां। जे तूं मोकल ॾिए त मां तुंहिंजो हथु पकड़णु थो घुरां। उहो सभु कंहिं ॻाल्हायो पिए। मूंखे उन जी बिल्कुलु बि ॼाण न हुई। कॾहिं कॾहिं अव्हां अंदरि हलिया वेंदा आहियो ऐं अव्हां जो अंदरि गुफ़्तगू करणु शुरू कंदो आहे। तो हिकदमि उथी वई हुईं। न को सुवालु हो न जवाबु। बसि मुंहिंजे साम्हूं हिकु ख़ाली कुर्सी रखियलु हुई ऐं कमरे में तुंहिंजी ख़ुशबू विखिरियलु हुई। हीउ सभु छा हो जेको थी रहियो हो? कुन पासनि ते ओचितो मिलंदड़नि में ही कहिड़ी डोर हुई? तालुक जो उहो कहिड़ो हवालो हो जेको ईअं जुड़ी वियो हो? बहरहाल उन खे ई मुहबत चइबो आहे। अजीब हालत थी वई हुई दिलि जी। बार बार उहो अहसासु थियो पिए त इज़हार खां पोइ उहो सभु ग़लति त न हो। संदसि अंदर में उहो सभु दुखियलु हो बि त उहे अङर मूं त न ॿारिया हुआ। पोइ उन जी तपिश खे पंहिंजो लेखणु यकीननि वॾी ग़लती हुई। पर बहरहाल अव्हां ग़लतियूं बि त कंदा आहियो। पर उते उहो अहसासु बि त थियो पिए त थी सघे थो त ग़लती न थी हुजे। मुंहिंजे ज़िंदगीअ में मुहबत जो कहिड़ो अमल दख़ल हो? फर्ज़ाना सां मुहबत कई हुई, जंहिंखे शायदि न बल्कि यकीननि मूंसां ज़िंदगी गुज़ारणु पसंदि न हो ऐं जंहिं सिधो संहुं मूंखे ॿुधायो हो त हयाती रुॻो ख़्वाबु ॾिसणु न हूंदी आहे। उन्हीअ में अकुलु, इल्मु, हैसियत ऐं रुतबे जी बि तलब हूंदी आहे। उन हिकिड़े धिके खां पोइ मूं शायदि उन राह ते हलणु ई न घुरियो हो। पर पोइ हीउ सभु अलाए कीअं थी वियो हो। शायदि हिकु दफ़े धकु खाधल ॿिए दफ़े खे ख़ातिर में न आणींदा आहिनि। वरी हिकु तवील ग़ैर हाज़िरी हुई। उहो ई लॻो पिए त चयल जुमिला बेअसर हुआ। मौसमुनि जा अहसास जे का बि ख़बर न हुई। बसि उहो अहसासु शदीद हो त दिलि जी अकेलाईअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। दुनिया जा सभु सिलसिला पंहिंजी जाइ ते हुआ जो ओचितो हुन जो फ़ोन अची वियो हो। मां आई आहियां, ऑफ़िस अचां पई। दिलि चयो हो पुछांसि तूं वई कॾहिं हुईं? पर सोचियुमि त सभु सवाल संदसि साम्हूं ई पुछजनि त बहितरु आहे। पर सच त उहो आहे त उन खां सवाल करण जी हिमत केरु करे सघे थो। ओचितो सभु कुझु ख़ूबसूरत थी वियो हो। दरिया खां ॿाहिरि गुलनि जो रंग मटिजी वियो हो ऐं तेज़ उस ख़ुशगवार बणिजी वई हुई। असीं फ्लेमिंगो में अची वेठा हुआसीं। पहिरीं माड़ ते शीशे जे भरिसां रखियल टेबल ते ख़ूबसूरत नेपकिन विछाईंदे तो ॿेरे ॾांहुं निहारो हो। आई नीड पेप्सी चिल्ड। तो हुन सां ॻाल्हायो हो, पर लॻो हुउमि त लाशऊरी तौर ते अंदर में ॿरंदड़ टांडनि ते छंडो विझण लाइ त उहो जुमिलो ॼणु मूंखे चयो हो, जेतोणीकि ज़रूरत मूंखे हुई। पर शायदि मूं उन जो बरमहल इज़हार न कयो हो। मूं नौकिरी छॾे चुकी आहियां। ॻोठ अमां अकेली आहे, बाबा बि बीमार रहनि था। सोचियो अथमि त हिननि वटि हली वञा। जिन खे वञिणो हूंदो आहे उहे ईंदा ई छो आहिनि? छाकाणि त जे ईंदा न त वेंदा किथां? त बसि पोइ अचण जी ज़रूरत ई कहिड़ी हूंदी आहे? जे ईअं हुजे त यादि लाइ त असां वटि कुझु बि न बचंदो। ड्रिंक अची वियो हो। तो हिकु वॾो डुक भरियो हो। तो यादू मिलण लाइ ई मूं वटि आई आहीं छा? कुझु त हुजे अहमद, जंहिंसां माण्हू ॻाल्हियूं करे सघे। अखियुनि में लुढ़क आया पए ऐं तो कमाल सां उन्हनि खे टारियो पिए। मुंहिंजी ॻाल्हि जो तो जवाबु न ॾिनो हो। कहिड़ीअ जो? हथनि झड़ण जो, मुंहिंजी ज़िंदगीअ में दख़ल जो।
मुंहिंजो उथी वञणु जवाबु न हो छा? वरी माठ हुई। सॼे पस मंज़र में छा थी रहियो हो उनजो को बि अहसासु न हो। बसि सॼी काइनात में असां ॿिनि जो आवाज़ु शामिलु हो। मूंखे हिकिड़ो भेरो चओ फिरदोस त तूं मूंसां मुहबत नथी करीं। हथ में गिलास भिकुड़ो हुयुमि, लॻुमि पए बिल्कुलु हेठिएं ॾाके ते बीठल आहियां। मूं अॼु ॾींहं ताईं मुहबत जो इक़रार कयो त नाहे। तुंहिंजो लहजो अजीब हो, सभु कुझु धुंध में वरितल हो। ख़्यालु आयुमि त तालुक़ हो बि अलाए न। पाण हिक ॿिए लाइ छा आहियूं दोसी, अलाए छा आहियूं, इहा ई त ख़बर नथी पवे न अहमद। मुंहिंजे तलब में खोट आहे छा? न न न, इहो मुंहिंजो मतिलबु न आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त तूं मुंझी पई हुईं। मुहबतनि जा अफ़साना ईअं मुंझियल छो हूंदा आहिनि? सॼी उमिरि ॻाल्हाइण खां पोइ सिर्फ़ु हिकु जुमिले में सभु कुझु वाइंड अप थी वेंदो आहे। मूंखे मतिलब जी तलब न आहे। मां पंहिंजे मक़सद में वाज़िह आहियां। मां तोसां शादी करणु थो घुरां, तोसां सॼी ज़िंदगी गुज़ारणु थो घुरां। जिन ॻाल्हियुनि जी ख़बर हुजे उन्हनि खे चवणु ज़रूरी न आहे हूंदो। मूं ॻाल्हि कटी हुई, पर बिना चवण जे गुज़ारो न हुजे त चवणो पवंदो ई आहे। यार, मूं अॼु ॾींहं ताईं चयो आहे, तूं मूं ॾे घूरियो हो, मां वाइड़ो थी वियो हुउसि। तोखे जंहिं लाइ चवणो हो त तो चयो हो। गीत ॾिनी हुअमि, लफ़्ज़ रुठल रुठल हुआ। ईअं थींदो आहे छा अहमद त माण्हू रुॻो हिकिड़े लाइ ई चवे? जे ईअं हुजे हा त पोइ तव्हां मूं लाइ कीअं पिया चई सघो, जॾहिं त मां फरज़ाना खे बि सुञाणां थी। किथे को धमाको थियो, ज़रूरी न आहे त साम्हूं वारो बि अव्हां जे बारे में एतिरो ई बेख़बर हुजे जेतिरा तव्हां संदसि बाबति हुजो। ओज़ेन जो किस्सो आहे, ॼाण जो मामिलो आहे, ऐं उहो बि मुमकिन आहे त तव्हां जेतिरा ज़हीन लॻो था ओतिरो अंदरां न आहियो। माठ थी वियो हुउसि। तो आहिस्ते सां मुंहिंजे हथ जे पुठीअ ते पंहिंजो हथु रखियो हो। फरज़ाना मुंहिंजी क्लास फेलो हुई अहमद। हासिल जे कमरे जे दरिया मां अनेक भेरा मूं अव्हां खे ऐं हुन खे विज़िटर्स रूम जे आगुर में ॾिठो हो। हुन पाण ई मूंसां मुंहिंजनि कननि में सीटियूं वॼणु लॻियूं। कुझु तेज़ीअ सां चयुमि, मुहबतुनि जे अहिड़ी अर्ज़ाइप ऐं सुस्ताइप जे करे ई मुंहिंजो मथांसि एतबार खजंदो थो वञे। हथु छॾाइणु घुरियो हुउमि, तो मज़बूतीअ सां जकड़े छॾियो हो। आहिस्ते ॻाल्हायो, हिते माण्हू आहिनि। माण्हू त हर हूंदा आहिनि, पोइ असां ॻाल्हाइणु बंदि कयूं छा? मूं ॻाल्हाइण खां बिल्कुलु त नाहे रोकियो, त बसि पोइ मूंसां ॻाल्हाए। मूंखे हर सवाल जो जवाबु घुरिजे थो। आवाज़ु वरी मथां थी वियो हो। तो सरगोशी कई हुई, किथे ॿाहिरि था हली ॻाल्हायूं, अकेलाइप में। तोसां अकेलाइप नसीब किथां थींदी? ख्वाबनि जूं ॻाल्हियूं ख्वाबनि में ई ठहनि थियूं। हथ ते पकड़ वधीक गहरी ऐं मज़बूत थी वई हुई। ऐं जे मां वाक़ई बि तव्हां सां अकेलाइप में मिलां त मां वाइदो थो कयां तोखे हथु बि न लाहींदुसि, बसि तोसां ॻाल्हाईंदुसि। अलाए छा पे ॻाल्हायमि, तो वरी निहारियो हो। ग़लति छो ॻाल्हाईंदा आहियो अहमद? जे मूंखे बेईमानीअ जो अहसासु थिए त मां पाण अव्हां खे मिलण लाइ चई सघां थी छा? झुकियल कंध सां पुछियो हुउमि, कॾहिं मिलंदीअ? सुभाणे ई। तो हथ खे अञा बि न छॾियो हो, पर यादि रखिजो, उहा मुलाक़ात आख़िरी हूंदी। जुमिलो मुकमिल करे तो हथु छॾे ॾिनो हो। लम्हा तवील थी विया हुआ। अलाए केतिरा भेरा गेट तां वञी मोटी आयो हुउसि। तो 11 बजे अचण लाइ चयो हो। ॿाहिरि रस्तनि ते धुंध हो ऐं हवाउनि में ॼणु जुनून जी लहर हुई। शायदि जुदाईअ जे मौसमनि जो अहिड़ो ई को ओञाण पहिरीं साम्हूं ईंदो आहे। अजीब बुड़तर हुई ज़हन खे, हूअ ईंदी अलाए न ईंदी, अकेले घर में मिलण लाइ कीअं अची सघे थी? पर हुन पाण चयो हो। पर पंहिंजो चयनि केतिरियूं ॻाल्हियूं माण्हू किथां पूरियूं करे सघंदो आहे? मूं नौकरनि खे मोकल ॾेई छॾी हुई। गेट ते वञा पियो त अजीब अजीब सवाल वराए पए विया। उहो ग़लति आहे या सही? जेकॾहिं ॾिसी वरितो त ख़ैरु आहे। माण्हू खे पंहिंजे हयातीअ जे कशकोल में कुझु सिकनि मेण जो हक़ बि नाहे छा? ऐं उन ई ॿॾतर में ई तूं अची वई हुईं। रिक्शा खे भाड़ो ॾींदे तो मूं ॾांहुं निहारियो हो। तुंहिंजे नज़रुनि में अलाए छा हो?
कॾहिं कॾहिं केतिरनि माण्हुनि खे शिकार थियण जो ख़दशो वराए वेंदो आहे। लॻंदो अथनि त ॼणु का झड़प आई के आई। अंदरि आया हुआसीं त हर शइ में ॼणु बहार घिड़ी वई हुई। कमरे जे भितियुनि ते शोख रंग अची विया हुआ। घड़ियाल धकु हणी 11 वॼण जो अहसासु ॾियारियो हो। सही टाइम ते आई आहियां न। हर उहो वक़्तु जंहिं ते तूं अची सही हूंदो आहे। लफ़्ज़ ॼणु भड़को खाई पे निकिता। अंदर में वलर कयो वेठा हुआ। रुगो तुंहिंजे आवाज़ जे दर खुलण जा मुंतज़िर हुआ। इहो केॾो न अजीब आहे त माण्हू मिलण लाइ उन करे अचे जो खेसि जुदा थियणो आहे। ड्राइंग रूम में ईंदे पंहिंजो नंढो थेलो साइड टेबल ते रखंदे तो वारनि खे झटको ॾींदे ॻाल्हायो हुयो। जुदाईअ जी ॻाल्हि इब्तिदा में ई करणु ठहे थी छा? मुंहिंजे लहजे में तेज़ी हुई, आवाज़ में काट। तो ख़फ़ीफ़ मुरकियो हो। जेके इंतिहा में थियणो हुजे उन लाइ इब्तिदा में ई कुझु चवणु कुझु ग़लति त नाहे। हिकु सोफ़े ते वेठी हुईं ऐं निगाह खे किथे बि वेहणु न पिए ॾिनई। मां तो ॾांहुं सिरकी आयो हुउमि। तुंहिंजे मुंहं ते वरी कुझु ख़दशा आया हुआ। तुंहिंजे वेझो अची मूं हथु वधायो हो। पंहिंजो हथु मूंखे ॾेई छॾ। तो मुरकियो हो। उहो ई त नथी ॾेई सघां। मूं हमेशह लाइ नाहे घुरियो, कुझु घड़ियुनि लाइ घुरां पियो। कुझु घड़ियुनि में हमेशह जा फ़ैसिला न थींदा छा? उहे घड़ियूं गुज़री वियूं हिन फिरदोस। उन्हनि घड़ियुनि में हमेशह जे लाइ तूं मुनकर थी चुकी आहीं। हीउ खन पल जो सुवालु आहे। कुझु बुॾतण जे दौरान ई तो पंहिंजो हथु मुंहिंजे हथ में ॾेई छॾियो हो। माठ वरी साम्हूं अची वई हुई। तुंहिंजो हथु पंहिंजे हथ में अजीब लॻो। सांवरनि हथनि में खीर जहिड़ा अछा उजरा हथ किथे सुहनि था। तो हथु छॾाइण जी का बि कोशिशि कान कई हुई। अजीब लम्हा हुआ। उहे बि जिस्म में अजीब लहरूं उथंदे महसूसु थी रहियूं हुयूं। ऐं उहो बि बेहदि अजीब हो त कंहिं में बि सेक्स जो को बि शाइबो न हो। मूंसां शादी छो कोन थी करींदोसी? कहिड़ी ख़राबी आहे मूं में? हाणे आवाज़ु खूह मां अची रहियो हो। साह खे ॼणु कंहिं सोढ़ो करे छॾियो हुजे। कन ॻाल्हियुनि जा के बि सबब न आहिनि हूंदा अहमद। तो ॻाल्हाईंदे पंहिंजे हथ में मुंहिंजी खाॿी कराई झले वरिती हुई ऐं मुंहिंजे वाच जे बेल्ट ते आङुरियूं फेरणु शुरू कयूं आई। मां बसि अव्हां जी थी नथी सघां। पर उन जो को त सबबु हूंदो न। बेसाख्ता चई वेठो हुउसि। हालांकि तुंहिंजे चयल जुमिले मथां उहो जुमिलो अजायो हो। मुंहिंजी दिलि अव्हां खे क़बूलु करण में देरि कई आहे अहमद। ऐं जिस्म त क़बूलु करण जो सोचे ई न पियो। तो सट सां वाच जे बेल्ट जो कड़ो खोलियो हो। कराई ख़ाली थी वई हुई। दिलि क़बूलियो आहे। तो ॾांहुं घुरियो हुउमि। अलाए छा पे ॻाल्हायोसीं। अलाए छा ॻाल्हाइणो हो। दिलि न क़बूले हा त मां अचां हा छा? पर दिलि त मोकिलाइण लाइ अचणु क़बूलियो आहे जानम। अजीब हालत थी वई हुई। मुंहिंजे भर में हुईं, बल्कि ॼणु त भाकुर में हुईं। तुंहिंजा वार मुंहिंजे साॼे कुल्हे ते ख़ुशबू विखिरे रहिया हुआ ऐं तुंहिंजी निगाहुनि मुंहिंजे वजूद में ड्रिलिंग पे कई। मुंहिंजे मन में अव्हां जी इज़त आहे अहमद ऐं उन जी इज़त खे मां सलामत रखणु थी घुरां। मुहबतुनि वसीले उन खे ख़राबु करणु नथी चाहियां। मुहबत में इज़त ख़राबु थींदी आहे छा फिरदोस? तो हेठिएं चप खे कुझु लम्हनि लाइ कटियो हो। घटि में घटि मूं वटि त ईअं ई थियो आहे। पर मां ईअं नथो करे सघां। मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे त सही। मां तो जुमिलो कटींदे मुंहिंजे हथनि खे जकड़े वरितो हो। मां अव्हां खे फ़ैसिलो ॿुधाए चुकी आहियां। अलाए केतिरा लम्हा सिरकिया हुआ। असां ॿई हिक ॿिए में गुम हुआसीं। भाकुर पातल न बि हो ऐं का आज़ादी बि कान पे महसूसु थी। सॼो जिस्म जकड़ियल हो। तो मुंहिंजी शर्ट जे ॿांह जा बटण खोले उन्हनि खे टे वर ॾिना। तव्हां जूं ॿाहूं ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि। उन्हनि ते शर्ट जूं ॿाहूं वराईंदा कयो। प्यार मां निहारियो हुयई। दिलि चयो चवांसि कपे ॾियां जे वणण ई थियूं त खयो वञु। ऐं उते उहो बि ख़्यालु आयो त काश
मां सॼो सारो खेसि पसंदि हुजा हा त पंहिंजे वजूद जा गभा गभा करे ॾियांसि हा। ठीकु आहे। तो बैग मां बॉल पेन कढी हुई ऐं उन सां मुंहिंजे कराईअ ते लिखणु शुरू कयो हुई। पेन बंदि हुई, अख़र ख़याली हुआ। कुझु लिख न, ईअं ख़ाली पेन छो थी घुमाई? जे उहो सभु ख़ाली आहे त तव्हां कीअं पढ़ी वरितो आहे अहमद? ऐं बसि तुंहिंजे उन जे जुमिले सां अलाए छा थी वियो हो। मूं सट ॾेई तोखे भाकुर में भरे वरितो हो। तो रोकण जी का बि कोशिशि न कई हुई। बसि मुंहिंजे अंदर में घिड़ी वई हुईं। अखियुनि मां मींहुं वसणु शुरू थियो हो। मुंहिंजो सीनो ऐं खाॿो कुल्हो पुसंदा रहिया। सभु आवाज़ बंदि थी चुका हुआ। बसि बेआवाज़ बारिश जारी हुई। अलाए केतिरो वक़्तु उहो सभु जारी रहियो। होश आयोसीं त मुंहिंजी शर्ट जे सीने ते तुंहिंजा वार रहिजी विया हुआ। अलॻि थी वईं, पर उहे 3-4 वार आलनि ॻोढ़नि सां चिंबड़ियल हुआ। मूं उन्हनि खे ॻणियो, उहे 5 हुआ। तुंहिंजा ही 5 वार मूंसां चिंबड़ी पिया आहिनि दोसी। मुरकण जी कोशिशि कई हुअमि, ॻोढ़नि मुरकण न पियो ॾिनो। मां सॼी सारी अव्हां खे चिंबड़ी पई आहियां अहमद। तो सुॾकी ॾिनो, वरी फ़ासिला विच में अची विया हुआ। त बसि पोइ पंहिंजो पाण छॾाए न। किथे पई छॾायां? पंहिंजो पाण ई त अर्पियो अथमि, ॻोढ़ा उघे ई पे। त पोइ छो थी मूंखां मुनकर थिए? छाकाणि त मां अलाए छो उनखे अञा बि पहिरियों नंबर थी भायां। अहमद, एतिरी कुर्बत हूंदे बि अव्हां ॿियो नंबर ई रहो था। जुमिलो चई ओछगारनि में पइजी वई हुई। मूं तुंहिंजो हथु वरी झलियो हो। मां नंबर 1 जे चकर में न आहियां पवंदो। तूं बसि मूंखे क़बूल कर। तो हाणे वरी ॻोढ़नि ते क़ाबू पाइण जी कोशिशि कई पए। मां अहमद तव्हांखे नंबर 1 रखणु चाहियो हो, पर पंहिंजे मिलण में देरि थी वई ऐं हाणे पहिरीं जाइ अव्हांखे ॾेई न सघंदसि। ऐं वेसाह घातीअ जो उहो तसवुरु खणी मां सुख सां जी न सघंदसि। तंहिं करे तो जुमिलो उते ई छॾे ॾिनो हो ऐं मूं हिकु वॾो साहु खयों हो। ठीकु आहे, तो वटि ॿियो नंबर थियण बि मुंहिंजे लाइ एज़ाज़ु आहे। हाणे वधीक ॻाल्हाइण लाइ मूं वटि कुझु न आहे। तूं चईं त मां चौकीदार खे रिक्शा आणण लाइ चई छॾियां। ॾाढो तकिड़ो जुमिलो हो ऐं ओतिरी ई तकिड़ी तुंहिंजी इक़रार में वरंदी हुई। ऐं अलाए छो उन महिल अखि घड़ियाल ॾे खॼी वई हुई। 12:10 थिया हुआ। चौकीदार खे रिक्शा लाइ चवण खां पोइ मां अंदरि अची बीठो हुउसि। निगाह तो ॾांहुं खॼण लाइ बेताब हुई, पर मूं सख़्तीअ सां कंध खे झुकाए छॾियो हो। तूं पर भरो बीठी हुईं। अलाए कीअं छिकिजी मूं ॾे आईं ऐं ॿाहुनि खे झलींदे कननि में सुरॿाहट कयो हुअई। तव्हांजो आवाज़ु मूंखे चरियो करे छॾींदो अहमद। मां उन्हनि लहरुनि में गुम थी ॿाहिरि निकिरणु न चाहींदी आहियां। निड़ीअ खे घुटे छॾियां। तोॾे निहारियो हुअमि ऐं तो पाण भाकुर पाईंदे ॻिचीअ ते आङुरियूं फेरींदे चयो हो, उन्हीअ खे जे कुझु थी वञे त मां त हिकदमि मरी वेंदसि। ॻिचीअ वारे खे निड़ीअ वारे खे चहक ॾेई पई वञी। बाक़ी निड़ीअ जो एतिरो ख़्यालु अथई? उहा रुॻी मुंहिंजी न आहे, उहा त मिणी जी आहे। हा, ॻिचीअ वारो मुंहिंजो आहे। वरी कुझु नज़र न पिए आयो। तुंहिंजनि वारनि जा छुगा छांव करे रहिया हुआ। मूंखे हथु लाथो हो। थी सघे त कॾहिं वार न कटराइजांइ दोसी। न कटराईंदमि। तो वरी भाकुर न पिए छॾियो। साह ते को खंजर रखियलु हो। अलाए छा चवणु चाहियुमि पे, चई न सघियुसि। उते ई तो सुरॿाहट कयो हो। मूंखे फ़ाक़िर जूं कुझु सिटरूं ॿुधायो। तहतुल लफ़्ज़ जुदाईअ जे घड़ियुनि में वंदड़ अखियुनि जे साम्हूं धुंधला अखर ईंदा विया ऐं मूं आहिस्ते आहिस्ते चवणु शुरू कयो। कोई ये कैसे बताए कि वो तन्हा क्यों है, वो जो अपना था वो ही किसी का क्यों है, यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है, यही होता है तो आखिर यही होता क्यों है, एक ज़रा हाथ बढ़ा दें तो पकड़ ले दामन, उसके सीने में समा जाए हमारी धड़कन, इतनी कुर्बत है तो फिर फासला इतना क्यों है, दिले बर्बाद से निकला नहीं अब तक कोई, एक लुटे घर पे दिया करता है दस्तक कोई, आस जो टूट गई फिर से बंधाता क्यों है,
तुम मुसरत का हो या उसी गम का रिश्ता। कहते हैं प्यार का रिश्ता है जन्म का रिश्ता, है जन्म का जो रिश्ता तो बदलता क्यों। आख़िरी सिट सां सुर को उभरियो हो, जेको घुटे छॾियो हुअमि, तूं भाकुर में ई हुईअं, बसि ॼण साहु निकिरी वियो हुजे। सुरिके में चयो हुयई दर्शन फ़ाक़िर जी सदर्शन फ़ाक़िर जी का ॿी तख़लीक़ ॿुधायो साईं, ऐं वात मां बेसाख्ता निकिरी वियो हो। तू नहीं तो ज़िंदगी में और क्या रह जाएगा, दूर तक तन्हाइयों का सिलसिला रह जाएगा। दर्द की सवारी थी और साए गुजरे रास्ते, दर्द की सवारी थी और सारे गुजरे रास्ते, सब दुआ हो जाएंगी एक वाक़या रह जाएगा। यूं भी होगा वो मुझे दिल से भुला देगा मगर, यूं भी होगा वो मुझे दिल से भुला देगा मगर, ये भी होगा खुद उसी में एक खिला रह जाएगा। बाहर रिक्शा जो आवाज़ थियो हो, दायमी इनकार के इकरार की सरगोशियाँ, दायमी इनकार के इकरार की सरगोशियाँ, ये अगर टूटी कभी तो फासला रह जाएगा। ऐं अंदरि मुंहिंजे वजूद खे संदसि वजूद जी वल वेढ़े वरितो हो। निगाह वरी घड़ियाल ते अटकी पई। हिकु हिकु घड़ी ॻण जो हुनर अची वियो हो। घड़ियाल 12 लॻी 22 मिंट वॼाया पए। ज़वाल जी उहा घड़ी अॼु ताईं क़ाइमु आहे। फिरदोस, मूं पंहिंजे ज़िंदगीअ जे कुल सफ़र खे उन्हनि 82 मिंटनि में बंदि करे छॾियो आहे। उहा वाच, उहा पेन, उहे वार ऐं उहे भाकुर, उहे वार ऐं उहो भाकुर सॼी उमिरि लाइ ख़ज़ानो आहिनि। ऐं हिकु ॻाल्हि चवां, शायदि ॼातल अलाए अणॼातल इतफ़ाक़ हो त उहो ॾींहुं 14 फ़रवरी हो, जंहिंखे वैलेंटाइन डे करे दुनिया जा मुहबत कंदड़ मल्हाईंदा आहिनि। बसि रुॻो अजीब लॻंदो आहे त उन ॾींहं ते मिलंदा आहिनि ऐं असां विछड़ण जो फ़ैसिलो कयो हो।